ब्रेकिंग न्यूज़ तव्हां शेयर कंदारूं। टंडे मोहम्मद खान में गैस्ट्रो और मलेरिया में मुब्तला नींगरी हयाती विञाए वेठी है, जॾहिं त ॿोॾि मुतासिर कैंप में मौजूद 12 वरें जी नींगरी उज़मा मल्हा फौत थी वई आहे। ख़बर के हवाले से नाज़रीन अव्हांखे आगाह कंदारूं। वारसनि जो चवणु आहे त डॉक्टरनि जे बाइकाट सबबि नींग जो इलाज न थी सघियो, जंहिं करे फौत थी वियो आहे। ख़बर के हवाले से नाज़रीन अव्हांखे आगाह कंदारूं। या ब्रेकिंग न्यूज़ अव्हां सां शेयर कंदारूं। टंडे मोहम्मद खान में गैस्ट्रो और मलेरिया में मुब्तला नींगरी फौत थी वई आहे। ॿोॾि मुतासिर कैंप में मौजूद 12 वरें जो ॿुधायो वञे पे नींगरी आहे, जेका उज़मा मल्हा फौत थी वई आहे। वारसनि जो चवणु आहे त डॉक्टर जे बाइकाट सबबि नींगर जो इलाज न थी सघियो हो, जंहिं करे फौत थी वई आहे। ख़बर के हवाले से अव्हांखे आगाह कंदारूं। या ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन अव्हां सां शेयर कंदारूं। हिकु ॿीहर टंडे मोहम्मद खान में गैस्ट्रो और मलेरिया में मुब्तला नींगरी हयाती विञाए वेठी आहे, जॾहिं त ॿोॾि मुतासिर कैंप में मौजूद 12 वरें जी नींगरी उज़मा मल्हा फौत थी वई आहे। वारसनि जो चवणु आहे त डॉक्टरनि जे बाइकाट सबबि नींगरी जो इलाज न थी सघियो, जंहिं करे फौत थी वई आहे। अफ़सोसनाक ख़बर आहे नाज़रीन अव्हां सां हिकु ॿीहर शेयर कंदा हलूं। या ब्रेकिंग न्यूज़ अव्हां सां शेयर कंदा हलूं। टंडे मोहम्मद खान में गैस्ट्रो और मलेरिया में मुब्तला नींगरी हयाती विञाए वेठी आहे। ॿोॾि मुतासिर कैंप में मौजूद 12 वरें जी नींगरी उज़मा ॿुधायो वञे पियो मल्हा बिरादरी सां तालुक़ आहे, जेका फौत थी वई आहे। वारसनि जो चवणु आहे त डॉक्टरनि जे बाइकाट सबबि नींगरी जो इलाज न थी सघियो, जंहिं करे फौत थी वई आहे। ख़बर के हवाले से नाज़रीन अव्हांखे आगाह करे आहियूं। या ब्रेकिंग न्यूज़ अव्हां सां हिकु ॿीहर शेयर कंदा हलूं। टंडे मोहम्मद खान में गैस्ट्रो और मलेरिया में मुब्तला नींगरी हयाती विञाए वेठी आहे। ॿोॾि मुतासिर कैंप में मौजूद 12 वरें जी नींगरी उज़मा मल्हा फौत थी वई आहे। वारसनि जो चवणु आहे त डॉक्टरनि जे बाइकाट सबबि नींगरी जो इलाज न थी सघियो, जंहिं करे फौत थी वई आहे।